अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पाप नगर ड्रामा में छा थींदो। छा सावल खान हाणे जाबिर खान खे मारे छॾींदो? छा रिस चाकर खान हाणे गुलशहर जिया रुंडे खे भी मारे छॾींदो? छा हसीना बेगम हाणे रिस चाकर खान खे ज़हर ॾियण जी कोशिश कंदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को बेल से न करंदो काफ़ी संजो सलाह देती ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन कराए हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जो है पंज सोट रहे हैदर के साफ साफ चई छॾींदो त हाणे तोखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। बस तोखां जल्दी जेतिरो थी सघे हाणे तूं चाहे कासिम खान खे मारी चाहे जाबिर खान खे मारी। बहरहाल हाणे असांखे पाण ॿई गॾु करे थी करे इन जाबिर खान जे मथां हमलो करणो ऐं जाबिर खान खे मारे पंहिंजी भाउ शामिर जो पलंद करणो आहे। हैदर चवंदो त हा सोट सावल हर हाल में पंहिंजे सोट शामिर जो इन जाबिर खान खां पलंद कंदासीं ऐं जाबिर खान खे मारे सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस चाकर खान जेको आहे दिलावर खे साफ़ साफ़ चई छॾियो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां रुंडे खे अगवा करे मूं वटि खणी अचो। मां बि ॾिसां त रावल खान खे उन कीअं ज़हर ॾिनी ऐं रावल खान खे उन कीअं मारियो। मां बि उनखे ईअं तड़पंदे पियो ॾिसां ऐं उनखे रावल जीअं ज़हर ॾई ऐं उनखे मारण पियो चाहियां। जीअं हुन रावल खे मारियो मां बि उनखे ईअं ई मारींदुसि जीअं मुंहिंजी बि दिलि ठरे ऐं रावल खान जी ताननि ऐं मेणनि खां बि मां बि बची सघां। दिलावर चवंदो त सोट तूं परेशान न थी, इहो कमु मां अॼु ई करे थो वठां ऐं रुंडे खे अगवा करे तव्हां वटि खणी पहुचे। पोइ तव्हां उनखे जान बख़्शियो या भले तव्हां उनखे ज़हर ॾियो, इन में जो कुझु बि न वञे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे सोरठ बेगम खे धमकाईंदो। सोरठ बेगम खे चवंदो त तुंहिंजो ऐं चाकर खान जो भलो इन में त तव्हां मूंखे मारे छॾियो। ईअं न थिए अगरि जेकॾहिं मां हितां बची वियुसि त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। पोइ हमेशह हमेशह लाइ तव्हांखे ख़तमु करे ऐं हिन मिल्क जो वारिस मां थींदुसि। सोरठ बेगम चवंदो त हसीना बेगम तोखे मोकल आहे, जेको करणो थी कर वञी। बहरहाल तूं हाणे पंहिंजी हितां जान छॾा। अगरि जेकॾहिं तूं हितां जान छॾाए त पोइ तूं मूंखे ऐं चाकर खान खे ज़हर ॾेई छॾिजां। भले तोखे मोकल आहे, तूं भले असांखे मारे छॾिजां। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदव खे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदाफिज़।